अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां रातो दर मां ख़बर शेयर कंदा रहूं। रातो दर सिंध सामूंडी बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ तरक्की पसंद पार्टी के मरकज़ी सदर ते रातो दर में मुकम्मल शटरबंद हड़ताल कई वई। हड़ताल सबब शहर जा मुखिया कारोबारी मरकज़ रेशम गली, कपड़ा बाज़ार, सोनार बाज़ार, किराना बाज़ार, मुनियार बाज़ार, सब्जी बाज़ार मुकम्मल तौर बंद रहा। जैसे कारकुननि पारां तरक्की पसंद हाउस का एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब रातो दर अॻियां धरणो हणियो वियो। उन मौके ते STP ज़िला लालकानी के सदर अलावरा उमरानी, कामरेड अख्तर बुलैदी, सदर ईरानी वसीम लाशारी, नूर हसन बलोच, आशिक हुसैन उमरानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ा जी सुन जे ख़िलाफ़ साज़िशूं करणु हिकु कुदो अमल आहे ऐं असीं अहिड़े सिंध दुश्मनी वारे रोश जे भरपूर मज़म्मत कयूं था। हिननि चयो त जॾहिं खां हीउ मुल्क वजूद में आयो आहे उन ॾींहं खां सिंध जो वजूद ऐं क़ौमी तक़सीम ख़िलाफ़ बदनीयती ते ॿधल पॉलिसियूं जारी करे सिंध सां बदनीयती जो सबूत ॾिनो आहे। हिननि चयो त वफ़ाक़ सिंध जे मदनी वसीलनि ते पहिरियां खां ई क़ाबिज़ आहे। हींअर सिंध जे मिल्कियत सामूंडी बेटनि ते कब्ज़ो कयो आहे जेको सिंध जा माण्हू कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदा। हिननि चयो त गवर्नर सिंध धरती सां गद्दारी करे पंहिंजे हक़नि खे ख़ुशि करणु चाहे थो जेको कॾहिं बि अहिड़ी साज़िश में कामयाब न वेंदो। हिननि चयो त सिंध जा माण्हू वफ़ाक़ परस्त ऐं सिंध दुश्मन पार्टियुनि सां गॾु बीहण बजाए क़ौम परस्त ऐं तरक्की पसंद फ़िक्र ऐं फ़लसफ़ो रखंदड़ सिंध जे सजणनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए साथ ॾेई पंहिंजे हक़नि जी सलाहत लाइ जिदोजहद में शामिल थी सिंध मां सां वफ़ादारी जो सबूत ॾियनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।